नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त जवाबदार सां मुबीना डबल डील बाबति ऑडियो रिकॉर्डिंग साम्हूं अचण ते एंटी करप्शन जे वज़ीर सोहेल अनवर सियाल नोटिस वठंदे इंक्वायरी ऑफिसर उर्स ज़रदारी खे मुअत्तल करे छॾियो। एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर ईस्ट ज़ोन कराची ज़मीर अब्बासी हिकु बयान में चयो है त जवाबदार बाअसर हू मूंखे मीडिया ज़रिए ब्लैकमेल करे रहिया हुआ। हिन सरकारी ऑफिसर खे बि ख़रीद करण जी कोशिश कई। हिन चयो है त एंटी करप्शन जे वज़ीर सोहेल अनवर सियाल नोटिस वठंदे सरकारी ऑफिसर उर्स ज़रदारी खे मुअत्तल करे छॾियो है। संदुस ख़िलाफ़ महकमाने कार्रवाई जो भी हुक्म जारी कयो वियो है। ज़मीर अब्बासी वधीक चयो त जवाबदार जाली पुलिस वर्दियूं ऐं जाली पुलिस मोबाइलूं ठाराए टैक्स ओघराई कई हुई। ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो। वॾे स्कैंडल आहे। असांजो केस इंतहाई मज़बूत है। जवाबदार खे को बि रिलीफ न ॾिनो वेंदो। वाज़े रहे त पीपी अॻवान हाकिम जसकाणी जे भाउ जे नाले ते रजिस्टर कंपनी ज़िले काउंसिलर मलीर खां खीर ॾींदड़ जानवरनि खे टैक्स ओघराई जो ठीको हासिल कयो, पर हिन ईद उल अज़हा जे मौक़े ते कराची ईंदड़ समूरे जानवरनि जे मुद में बि टैक्स ओघरायो। एंटी करप्शन तरफ़ां दाख़िल कयल FIR में ॼाणायो वियो है त गैर कानूनी टैक्स ओघराई ज़रिए 1 अरब 10 करोड़ रुपया वसूल कया विया आहिनि। इन केस जी जांच जी ज़िम्मेवारी उर्स ज़रदारी हवाले कई हुई। केस में पीपी अॻवान हाकिम जसकाणी ऐं संदसि भाउ मैनेजर ज़िले काउंसिल मलीर जा ऑफिसर नामज़द आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी